सच में मूंखे हुन सां मोहबत थी वई आहे। हाँ थी वई आहे। तो मूंखे धोखो छो ॾिनो? धोखो मां न ॾिनो पर तो ॾिनो। कहिड़ो धोखो? मूंखे क़ैद करे। पर कैद में तो तूं पाण आहे। मां त तुंहिंजी दिलि खटण जे लाइ आयो आहियां। पोइ तूं उहा खटे वरिती? जेकॾहिं न खटिया हा त पोइ तूं मुंहिंजे लाइ एतिरो परेशान न हुजे हा। मुंहिंजी परेशानी जो तो वटि कहिड़ो इलाज आहे? तुंहिंजी परेशानी जो इलाज आहे आज़ादी। पर मां त आज़ाद आहियां। तूं मोहब्बत जी क़ैद में आहे ऐं मां तुंहिंजी। मां तोखे आज़ाद करायां, छा मां आज़ाद थी वेंदसि? तोखे मां न इश्क क़ैद कयो आहे। उहो किथे मिलंदो? मुंहिंजी दिलि में। तूं धोखो आहीं। तुंहिंजी ॻाल्हियुनि ते मां एतबार कोन कंदसि। ठीकु आहे त पोइ मां वञा थो। जॾहिं तोखे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार ईंदो मां पोइ ईंदुसि। न न, तूं न वञ। तूं काथे आहीं? तोखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। मां मोहबत कंदी आहियां तोसां। मूं पंहिंजो ज़िद छॾियो। ही छो तो मूंसां ईअं करे? मां बि त मोहबत कंदी आहियां। ॿीहर मिलंदो त कोन ॻाल्हाईंदीमांसि। जी मां तड़पां थी, पाण बि ईअं तड़पे त ख़बर पएसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।